खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया प्रियालो खां। प्रियालो लॻे बुंडो फैज़ मोहम्मद नारेजो जे कचे वारे इलाइक़े में दरिया जे खाॿे कप सां मौजूदु केटी बागिरजी ॿेले जे हज़ारे एकड़ सरकारी ज़मीन ते ॿेले खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां वॾे अरसे खां बासरनि जो कब्ज़ो बरक़रार आहे, जॾहिं त नाअहल ऐं करप्टे ॿेले खाते जे अमलदारनि सरकारी ॿेलनि तां कब्ज़ा ख़तमु करण वारे आला अदालतुनि जे हुकुम खे पिणु हवा में उॾाए छॾियो आहे। उन सिलसिले में इलाइक़ई सियासी समाजी अॻवाननि पारां आला अख़्तरनि खां मुतालबो कयो वियो त ॿेले खाते जी सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इलाइक़े वासियुनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। बिंडो फैज़ मोहम्मद ॿेले तां कब्ज़ो हटायो वञे, जंहिंमें मुलवज़ आहिनि आफ़ीसर हेठियां एहसान बुरड़ो, सलीम विस्तड़ो, नसीर लाखो ऐं होश मोहम्मद शर्रो। इन्हनि खे महिरबानी करे हटायो वञे। असां ग़रीबनि जी अपील आहे ख़ुदा काराण सिंध IG खे, SP साहब खे, जेके बि असांजे सिंध जा ऑफिसरनि सभिनि खे अपील आहे त बिंडो फैज़ मोहम्मद तां ॿेले तां कब्ज़ो हटायो वञे। बराए महिरबानी असां मज़लूमनि जी बि तव्हां ॿुधंदव त जेकर काठ वग़ैरह वण थियनि असां ॿेले जा माना काय थियूं त ॿेलो थियो वञे। असांखे ज़मीन नथियूं खपनि, हिते माण्हुनि कब्ज़ा करे जंहिंमें पोखां कयूं आहिनि। फ़सुल ॾिसो साईं कमंदनि सभु नया आहिनि, बोरिंगा वग़ैरह प्लेटां। महिरबानी करे जेको आहे सो असांजो हक़ु कयो वञे, ॿेलो थियो वञे। असां ॿेले में ख़ुशि आहियूं।